नाज़िर डोकरी में 6 ॾींहं अॻु क़तल थी वियल मक़तूल मौला बख़्श शेख जे वारसनि मासूम ॿारनि औरतुनि पाक किताब खणी जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। रिपोर्टर इमरान अली मेमण मूजिबि एहतजाज कंदड़ मक़तूल जे ज़ाल हुज़ुरा ख़ातून मुस्मात कज़बानो यासीन शेख नवाब शेख ऐं ॿियनि चयो त केस में घुर्बल जवाबदार असांखे धमकियूं ॾेई रहिया आहिनि, पर अफ़सोस जो असां निंदड़का बणिजी विया आहियूं। असांजी मालिकी करण वारो केरु बि नाहे। हिननि पुलिस ते इल्ज़ाम हणंदे चयो त डोकरी पुलिस असांजे केस में घुर्बल जवाबदारनि खां पैसा वठी असांजो केस लोढ़णु चाहे थी, जेको असां हरगिज़ थियण न ॾींदासीं। हुननि वधीक चयो त वाक़े खे 6 ॾींहं गुज़रण बावजूदि पुलिस कख भञी बीणो नाहे कयो, रुॻो सखणा दिलासा ॾिना पिया वञनि। हुननि SSP DIG लाड़काणो ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त बेगुनाह क़तल थियल पौरे जा क़ातिल गिरफ़्तार करे इंसाफ़ फराहम कयो वञे। सोमरो वॉलपेपर्स एंड PVC पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेनज़ीर कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांझन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।